ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। हाणे वेस्ट ऐं वेट खे समाप्त करो। 10:1:79 जा महावाक्य आहिनि। बावदादा चवनि था हाणे वेस्ट ऐं वेट खे समाप्त करो। बापदादा जे विशेष ॿारनि जी लग्न ऐं स्नेह खे ॾिसनि पिया। कीअं लग्न सां परवाना समान क्षमा थी विया आहिनि। बाबा जा ॿार बाबा ॾिसनि था कि मुंहिंजा ॿार कीअं लग्न सां परवाने समान क्षमा थी विया आहिनि। सभी परवाना हिक ही विशेष मिलन जी लग्न आहे। सभी परवाननि जी हिक ही विशेष मिलन जी लग्न आहे। हिन करे बाप दादा खे बि मिलन मल्हाइण लाइ साकार महफ़िल में अचणो पवंदो आहे। त जेकी आत्मायूं बाबा खे ॾाढो यादि कंदियूं आहिनि न, पहिरियों त बाबा ईंदा हुया, हाणे बि अगरि असां उन लग्न सां कर्म कंदे हुए बाबा खे यादि कंदा आहियूं, जे बाबा सां गॾु आहे, त हाणे बि असांखे अनुभूति थींदी आहे। अगरि तव्हां कंदव त तव्हांखे बाबा उहा अनुभूति कराईंदा। हीअं न असां साकार खे न ॾिठो आहे, असां अव्यक्त खे न ॾिठो आहे न, लेकिन असांजी लग्न जेतिरी हूंदी न परवाने जी, उन हिसाब सां बाबा असांखे साकार में बि अनुभव कराईंदा। जीअं बाबा सां गॾु ॾाढे माण्हुनि जो अनुभव बि थींदो आहे। हर हिक जी पुरुषार्थ जी रफ़्तार खे ॾिसी बाप दादा ॼाणंदा आहिनि कि हर हिकु यथाशक्ति महफ़िल ते पहुचण जो संकल्प करे हलनि था न। त उन ॾींहुं हिकु बार स्लोगन आयो न, अगरि असां सदा बुद्धि बल द्वारा बाप दादा सां गॾु आहियूं त जीअं असां इंद्र सभा में वेठा आहियूं। भले तव्हां शरीर सां किथे बि वेठा आहियो, लेकिन असांजी बुद्धि अगरि बाप दादा सां गॾु आहे त सम्झो बाप दादा सां गॾु जंहिंजी बि बुद्धि आहे, असां सभु जीअं इंद्र सभा में वेठा आहियूं, है न। जीअं मधुबन में त लॻंदी हुई, हाणे बि लॻंदी आहे, लेकिन बाबा चईंदा आहिनि न कि हाणे त उहो साकार ऐं अव्यक्त जो भले ई वीडियो हलंदो आहे, लेकिन हाणे त तव्हां जाते बि आहियो न, बुद्धि बल द्वारा अगरि बाबा जी यादि में आयो, छो जो पहिरियों असांखे अभ्यास न हुयो, त हिन करे साकार ऐं अव्यक्त जो पाठ हलियो। हाणे त असांखे अभ्यास थी वियो न, अव्यक्त पाठ बि एॾो छो हलियो, अभ्यास कराइण लाइ, अभ्यास कराइण लाइ हलियो। बाबा चवनि था अभ्यास कराइण लाइ हलियो, ताकी असांखे उहा आदत पइजी वञे हुनजी अव्यक्त स्थिति में स्थित थियण जी। हाणे त सभिनि जी अव्यक्त स्थिति जो अभ्यास थी वियो आहे, है न। त अव्यक्त स्थिति जो अभ्यास थी वियो आहे, त हाणे असां घर वेठे बि अगरि अव्यक्त स्थिति में स्थित थी करे ख़ुदि खे आत्मा सम्झी फ़रिश्तो सम्झी कर्म कंदासीं, त जीअं असां हुन इंद्र सभा में आयूं ई। त बाबा चवनि था कि बाप दादा खे बि मिलन मल्हाइण लाइ हिन साकार महफ़िल में अचणो पवंदो आहे। त जॾहिं बि सदा अगरि बाप सां यादि कंदासीं त जीअं असां हुन महफ़िल में ई वेठा आहियूं। हर हिक जी पुरुषार्थ जी रफ़्तार खे ॾिसी बाप दादा ॼाणंदा आहिनि कि हर हिकु यथाशक्ति मंज़िल ते पहुचण जो हर हिक जो हले थो। संकल्प हिकु आहे, मंज़िल बि हिकु आहे, गाइड बि हिकु आहे, श्रीमत बि हिकु आहे, पोइ बि नंबरवार छो? जो संकल्प आहे पंहिंजी संपूर्ण स्थिति ते पहुचण जो, ब्रह्मा बाप समान ठहिण जो। त संकल्प हिकु आहे, मंज़िल बि हिकु ई आहे, है न। मंज़िल बि हिकु ई आहे, बाबा चवनि था गाइड बि हिकु ई आहे, शिव बाबा। श्रीमत बि हिकु ई आहे, पोइ बि असां नंबरवार छो आहियूं? छो जो जीअं हेठि मथे थींदो आहे न,
त इहे ई त अभ्यास करणो आहे, असांजी बुद्धि उते हुजे ऐं कर्म हेठि करणो आहे। बुद्धि उते लटकी पए, कर्म हेठि करणो आहे। अगरि असां कर्म कंदे कंदे कर्म कॉन्शियस में थी वियासीं, देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव में फसी वई त बाबा खां बुद्धि डिस्कनेक्ट थी वई। ऐं असां सुबुह खां उथंदे ई कंदासीं भई शरीर जे लाइ बि करूं था त जीअं त इहा मंदिर आहे, बाबा जो ॾिनल उहो शरीर आहे। हाणे बाबा जी हिन शरीर खे मां सनानु थी करायां, बाबा जी हिन शरीर खे मां हाणे रोटी थी खारायां, बाबा जी हिन शरीर जा मां कपिड़ा थी धोयां, बाबा जी हिन शरीर जाते रहंदो हुनजी घर जी साफ़ सफ़ाई थी करां, बाबा जी ॿारनि जे लाइ मां इहा करां थी। कर्म त छॾियो न, न ई असां संबंध छॾिया, न ई असां घर बार छॾियो, सिर्फ़ु स्मृति छा रहणी आहे हाणे, मुंहिंजो न सम्झी करे बाबा जो सम्झणो आहे, बसि ॿियो कुझु थोड़ी करणो आहे। ॿियो कुझु छॾाई बाबा जी माण्हू चईंदा आहिनि न ब्रह्म कुमारियूं घर छॾाईंदा आहिनि, इहे कंदा आहिनि, छो जो असां ज्ञान खे यथार्थ रीति सम्झंदा न आहियूं न। पहिरियों पहिरियों जो जोश हेॾो हूंदो आहे न, बाबा जी यादि रहंदी आहे, ऐं कॾहिं कॾहिं असां जोश जोश में बिना सोचे सम्झे करे वठंदा आहियूं। त ज्ञान छा थो चए, ऐं असां कॾहिं कॾहिं अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियुनि में फसी वेंदा आहियूं त असां उल्टो सुल्टो कर्म करे छॾींदा आहियूं। पोइ चईंदा आहिनि ब्रह्म कुमारियूं घर छुॾाईंदियूं आहिनि। लेकिन बाबा छा थो सिर्फ़ु चवनि, परमात्मा चए थो सिर्फ़ु मुंहिंजे के तुंहिंजो करो, जो की तव्हां भक्ति मार्ग में बि चईंदा हुयो। हाणे सिर्फ़ु चईंदा हुयासीं भक्ति मार्ग में, हाणे बाबा अची करे हुनखे प्रैक्टिकल सेखारीनि था की बुद्धि द्वारा मूंसां गॾु मथे रहो, कर्म हेठि करो, छो जी तव्हांजो शरीर त आहे न, तव्हांजा ॿार त आहिनि न, तव्हांजो घर त आहे न, हाणे ही मुंहिंजो आहे। मुंहिंजो आहे त मुंहिंजी श्रीमत ते हलणो खपे न। हाणे तव्हांजो घर न आहे, बाबा जो घर आहे त बाबा जी श्रीमत ते ई घर हलणो खपे न। अगरि बाबा जो घर असां सम्झूं था ऐं बाबा जे घर में बि ॿार अञा लहसुन प्याज खाइनि था त असां बाबा खे चऊं की बाबा ॾिसो तव्हांजे घर में ॿार लहसुन प्याज था खाइनि, त बाबा खे चईंदासीं बाबा जी, त बाबा पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि खे बि बुद्धि द्वारा उन्हनि खे बि परिवर्तन करे छॾंदा। उहो बुद्धिवाननि जी बुद्धिवान आहे, है न। बाबा ॾिसो तव्हांजे घर में तव्हांजा ॿार ईअं था करनि, त बाबा उहो बि खणी वठंदा, उहो बि परिवर्तन करे छॾंदा। जेतिरो तव्हां बुद्धि द्वारा ॾींदा ओतिरो बाबा बि असांजी मदद कंदा, ओतिरो असांखे अनुभव थींदो जीअं बाबा मूंसां गॾु आहे ई। त बाबा चवनि था ॾिसो, संकल्प हिकु, मंज़िल बि हिकु, गाइड बि हिकु, श्रीमत बि हिकु, पोइ बि नंबरवार छो आहिनि? आहे बि सहज मार्ग, वर्तमान स्वरूप बि सहज योगी जो, पोइ बि स्पीड में अंतर छो आहे? नंबर 1 ऐं कोई पोइ 16,000 जी माला जो लास्ट मणको, है न। वैसे त चइण में आहिनि सतयुग जा 33 करोड़ असां आत्मायूं हिन सृष्टि ते बाबा जो परिचय वठंदियूं। 7 ॾींहंनि जो कोर्स जेको हूंदो आहे न, मतिलबु 7 ॾींहंनि जो ज्ञान जेको हूंदो आहे सृष्टि चक्कर जो, उहे जेके जेके आत्मायूं वठंदियूं उहे सत्य त्रेता में ईंदियूं, है न, 33 करोड़। लेकिन हुन में बि जो 16,108 जी जो माला आहे, उहा बाबा जे ज्ञान में सुठी रीति पुरुषार्थ कंदियूं आहिनि। त बाबा चईंदा आहिनि की काथे पहिरियों नंबर ब्रह्मा बाबा श्री कृष्ण जी आत्माऊं, काथे लास्ट मणको 16,000 जी माला जो लास्ट मणको, ॿिन्हिनि जो ई पुरुषार्थ जो समय ऐं साथी हिकु ई आहे, पढ़ाई जो स्थान बि हिकु ई आहे, पढ़ाई जो स्थान बि लास्ट अथवा फर्स्ट जो हिकु ई शिक्षक बि आहे, शिक्षा बि हिकु ई आहे, हिकु ई मुरली माण्हू पढ़नि था। अॼु पूरी दुनिया में बाबा जे जाते जाते ॿार आहिनि
सभिनि अॼु हिक ही इहा ही मुरली पढ़ी हूंदी जेकी सुबुह जो पढ़ी। पोइ हुन मां असां केतिरो धारण करे हलूं था हुन अनुसार असांखे मार्क्स मिलंदा आहिनि। रोज राति जो भले असां चार्ट चेक न करूं, बाबा कंदा आहिनि। रोज राति जो असांजी परसेंटेज निकिरंदी आहे कि असां अॼु सॼो ॾींहुं केतिरो कमायो आहे, केतिरो गवायो आहे। भले असां कढूं न कढूं, है न। भले छो जी चइण में त तव्हां ईंदा आहियो न कि असां बीके आहियूं, असां बि ब्रह्म कुमारी आहियूं, असां बि बाबा जो ज्ञान ॿुधंदा आहियूं, है न। भले तव्हां हुनखे सीरियसली नथा खणो, लेकिन बाबा जी लिस्ट में त अची आहे न कि मुंहिंजो इहो ॿार हले थो, त बाबा त रोज कढंदा। हुन अनुसार ई असांजो नंबर ईंदो, असां कॾहिं ईंदासीं, सतयुग जी कहिड़ी राजधानी में ईंदासीं, कहिड़े नंबर ते ईंदासीं, त्रेता में। छो बाबा त हाणे पूरो भाग्य थो ठाहे न, हाणे असांजा भाग्य विधाता बाप आहे न। त शिव बाप ऐं ब्रह्मा मां इहे ई त उन्हनि जो कमु आहे न। त बाबा चवनि था कि फ़र्क़ु छो ईअं, हिकु ई फर्स्ट वारे जे लाइ स्पेशल ट्यूशन बि न आहे। ब्रह्मा बाबा ट्यूशन वरितई, ब्रह्मा बाबा खे जेतिरो कमु हुयो न ओतिरो त असांखे आहे ई न। भले तव्हां चओ असां गृहस्थी में आहियूं, सॼो ॾींहुं ईअं करिणो थो पए, ऐं ब्रह्मा बाबा तव्हांजा अगरि 2-3 ॿार आहिनि त ब्रह्मा बाबा जा केॾा ॿार आहिनि, मां आहे न उहा। त ब्रह्मा बाबा ट्यूशन वरितई, पोइ बि एतिरो अंतर छो, कारण छा आहे? संगम युग जे टाइटल्स बि ॾाढा वॾा आहिनि, फर्स्ट अथवा लास्ट जे टाइटल बि हिकु ई आहे। मास्टर सर्वशक्तिवान, मास्टर नॉलेजफुल, त्रिकालदर्शी, मास्टर जानी जाननहार, पोइ बि लास्ट छो कुल बि हिकु ई आहे। चइण में सभी चवनि था न मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, लेकिन केतिरी शक्तियूं असां में भरनि थियूं उहो अंतर पइजी वेंदो आहे। त बाबा पुछनि था कुल बि हिकु ई आहे, हिकु ई ब्राह्मण कुल, वंश बि हिकु ब्रह्मा जी ई आहे, कर्तव्य बि आहे विश्व जो कल्याण करणु, पोइ बि एतिरो अंतर छो? वरसो बि बेहद जे बाप जो हर हिक जे लाइ बेहद आहे, अर्थात मुक्ति जीवन मुक्ति जो अधिकार सभिनि जे लाइ आहे। अंतर बि आहे, पोइ छो, कारण छा आहे? भई मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो सभिनि खे ई मिले थो, वरसो बि बेहद जे बाप जो हर हिक जे लाइ बेहद आहे, अर्थात मुक्ति जीवन मुक्ति जो अधिकार सभिनि जे लाइ आहे। अंतर बि आहे, छो, कारण छा आहे? त अॼु कारण ढूंढजो कि मां कीअं पुरुषार्थ करां थी, ऐं अगरि ॿियनि खे अगरि असां ॾिसूं अगरि कोई अॻियां कीअं वधंदो, मतिलबु असांजी मेन असां ईअं ई चेक करे सघंदा आहियूं केतिरो असां पंहिंजे हिन जीवन में अचल अडोल रहंदा आहियूं, असांजी स्थिति हिकरस रहंदी आहे, केतिरो असां ज्ञान खे सम्झी करे जीवन में लायूं था, केतिरो असां शक्तियुनि खे सम्झी करे जीवन में लायूं था। इन अनुसार ई नंबर ईंदो आहे न, सेवा, सेवा बि आहे न। बाप दादा सभु ॿारनि जे पुरुषार्थ खे ॾिसी मुख्य 2 कारण ॾिनई। ये जो अंतर आहे न असां सभिनि में, इन जो मुख्य 2 कारण आहिनि। हिकु त वेस्ट अर्थात व्यर्थ गवाइण, ॿियो आहे वेट अर्थात वजन ज्यादा है न, वेस्ट ऐं वेट। जीअं अॼुकल्ह जे ज़माने में शारीरिक रोग जो कारण हूंदो आहे वेट जास्ती आहे, सर्व बीमारियुनि जो निवारण आहे वेट कम करणु। वैसे पुरुषार्थ जी गति में लास्ट ऐं फर्स्ट कारण भी वेट कम न करणो आहे। पुरुषार्थ जी गति जे लास्ट ऐं फर्स्ट कारण भी वेट कम न करणो आहे।
असां वेट कम न कंदा आहियूं न, त हिन करे अंतर पइजी वेंदो। जिस शरीर में भारीपन हुजण जे कारण ऑटोमेटिकली बीमारियूं उत्पन्न थींदियूं आहिनि न, उहा ई आत्मा जे बोझ सां आत्मिक रोग भी स्वतः पैदा थी वेंदा आहिनि। त हाणे बाबा चवनि था हिकु त असांजो वेट जास्ती हूंदो आहे न, अगरि असां बोझ जास्ती खणंदा आहियूं, चेक करो तव्हांजी देह जो बोझ तव्हांजे मथां आहे, देह में कोई भी बीमारी परेशानी, देह से संबंधित कपड़ा धन संपत्ति चीजूं जो भी खपनि, इन जे कारण कॾहिं तव्हांखे बोझ थींदो आहे? या सम्झो देह जो वजन वधी वियो या घटि आहे या कोई बीमारी, चेक करो कि इन जे कारण मूंखे मन में संकल्प ईंदा आहिनि कि अरे शरीर जो वजन वधी वियो आहे, हाणे कीअं घटि करां? तव्हांजो त शरीर आहे न। अॼु खां बाबा जो सम्झो ऐं बाबा खे चओ बाबा हिन तव्हांजे हिन शरीर जो वेट जास्ती आहे, हिन शरीर में हीअ बीमारी आहे, हिन शरीर जे लाइ इहे कपिड़ा खाइण पीअण या जो बि कुझु खपे बि, त तव्हांजे शरीर जे लाइ इहे ॻाल्हियूं आहिनि। हाणे तव्हां ॾिसो कीअं शरीर खे संभालणो आहे। त जॾहिं बि तव्हांखे मन में संकल्प अचे न देह जे संबंधित, त उहो बाबा खे ॾेई छॾिजो। देह जे संबंधिन जो बोझ आहे, देह जे संबंधित जो भी संबंधी आहिनि उन जे कारण कोई ॻाल्हि मन में आहे त उहो बोझ बाबा खे ॾेई छॾियो। देह जे संबंधित जो भी ॻाल्हियूं आहिनि हिन दुनिया में, ॾिसो जेसि ताईं असांजी देह आहे तेसि ताईं इहे चीजूं भी आहिनि, तेसि ताईं इहे कपिड़ा भी आहिनि, तेसि ताईं इहे संबंधी भी असां आहिनि। जंहिं ॾींहुं असां आत्मा इहा देह छॾे छॾी, उन ॾींहुं सभु ख़तम थी वेंदो। मां आत्मा अकेली, बाबा बसि, है न। पोइ असांखे नयो शरीर मिलंदो त नयो शरीर असांजो थी वेंदो, नया संबंधी असांजा थी वेंदा। मतिलबु जेसि ताईं असांजी देह आहे या तेसि ताईं इहे सभु आहिनि, उन खां पोइ त ख़तम। भले तव्हां भुलिजो न, लेकिन असां त ॿियो शरीर वठी वठंदासीं त भुलिजी वेंदासीं, लेकिन माण्हू भले ई भुलिजनि न, लेकिन ख़तम मतलब ख़तम, है न। पोइ भले उहो आत्मा तव्हांजे घर वापसि अचे ॿियो शरीर वठी करे, त बि उहो अगरि तव्हांखे लॻे बि उहो ई आत्मा आहे त उन दृष्टि सां त ॾिसी न सघंदा, छो उहो देह ख़तम थी वई त थोरो मञण में बि टाइम लॻंदो आहे। त बाबा चवनि था असांजे मथां बोझ ॾाढो हूंदो आहे, इन जो फ़र्क़ु पइजी वेंदो आहे प्राप्ति में। त चेक करो कि आत्मा जे मथां कहिड़ो कहिड़ो कंहिंजे कारण बोझ आहे। सभिनि खां ज्यादा वेट वधण जो कारण आहे, जीअं शारीरिक हिसाब सां ज्यादा वेट वधण जो कारण आहे सड़ी हुई चीजूं शारीरिक वेट वधण ज्यादा थियण जो कारण आहे सड़ी हुई चीजूं चईंदा आहिनि। अंदरि असांजे अंदरि डाइजेशन न थींदो आहे न, हिन करे कोशिश करे पंहिंजे शरीर में भले तव्हां सॼो ॾींहुं कमु करो था, लेकिन 2 टाइम फिक्स करे छॾियो। अगरि तव्हां सॼो ॾींहुं रोटी खाओ था न 3 टाइम, त तव्हांखे 2 टाइम पंहिंजे शरीर खे फ्रेश कराइणो ई आहे, है न। हुन हिसाब सां तव्हां फ्रूट्स ऐं पाणी बि पीअंदव न, त बि तव्हांजो शरीर सहजी फ्रेश। ऐं जॾहिं बि अहिड़ी समय पाणी ऐं इहो पीओ कि भई असांखे तुरंत फ्रेश थियणो पए ऐं असां सनानु त करिणो ई आहे। अगरि नथा करे सघो वैसे त इहा त मर्यादा आहे, पर त बि असांखे 2 टाइम सुबुह ऐं शाम या जॾहिं बि तव्हांखे टाइम मिले थो सुठी रीति पाणी पी फ्रूट्स खाए असांखे पंहिंजे शरीर खे फ्रेश रखंदव, सभु बीमारियूं आप ई ख़तम थी वेंदियूं। त बाबा चवनि था वेट वधण जो कारण आहे सड़ी हुई चीजूं अंदरि पयूं हूंदियूं आहिनि।
वैसे हिते भी सड़ी हुई वस्तु अर्थात बीती हुई ॻाल्हियूं जो न सोचण जी अर्थात न खाइण जी आहिनि, अहिड़ी सड़ी हुई ॻाल्हियुनि खे बुद्धि द्वारा स्वीकार करे वठंदा आहिनि। ऐं दुनिया में खाइण पीअण बि इहो थी वियो आहे न, अॼुकल्ह एॾो ऑइली खाईंदा आहिनि, एॾो भारी भारी खाईंदा आहिनि, त उहो अंदरि डाइजेस्ट बि न थींदो आहे। हेॾी समय जो रखियल उहा पैकेट में। हा, काॾे ॿाहिरि वञूं था त ठीकु आहे, न त जेतिरो थी सघे घर में ठाहे करे खाओ। लेकिन कई माण्हू घर में बि ठाहे न सघंदा आहिनि, त अहिड़ी चीजूं खाओ भई जंहिंसां असांजो शरीर बि खे बि मिलंदो रहे ऐं उनखे कुझु ख़राबी बि न थिए। हीअं न की असां घर में बि न ठाहियूं, ॿाहिरां बि न खायूं, लेकिन कई अहिड़ी चीजूं बि हूंदियूं आहिनि जो असां फटाफट वठी करे खाई बि सघंदा आहियूं ठहियल ठहियल। त बाबा चवंदा आहिनि की ईअं ई असां बुद्धि द्वारा स्वीकार करे वठंदा आहियूं। कहिड़ी चीजूं? बीती हुई ॻाल्हियूं जो न सोचण जी आहिनि अर्थात न खाइण जूं आहिनि, अहिड़ी सड़ी हुई ॻाल्हियुनि खे बुद्धि द्वारा स्वीकार करे वठंदा आहियूं अथवा हर आत्मा जी कमियूं व अवगुणनि खे स्वयं में धारण करण, इनखे ई सड़ी हुई वस्तु चइबो आहे। त चेक करो कि असां कंहिंजी कमी कमज़ोरियूं, ये बाबा जो ये शब्द आहे न पंहिंजी बुद्धि में विहारे छॾो, है न। जॾहिं तव्हां आत्म अभिमानी स्थिति में स्थित थी करे बाबा जो ये ज्ञान ॿुधंदव न, त असांजे कन में उहा ॻाल्हि ईंदी आहे, जीअं बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, कंहिंजे देह खे यादि करणु मतिलबु सांप खे यादि करणु। त अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं असांखे बुद्धि में यादि रहे त तुरंत असां माण्हुनि खे यादि न कंदासीं। त अॼु अगरि असां कंहिंजी कमियूं अवगुणनि खे बुद्धि में स्वीकार करे वरितो कि फलानी अहिड़ी ई आहे, मतिलबु असां बुद्धि द्वारा छा स्वीकार कयो? सड़ी हुई चीजूं। जीअं माण्हुनि खे अॼुकल्ह न पिज़्ज़ा बर्गर या ॾाढे समय खां रखियल हुई चीजूं पैकेट्स में, इहे सभु चीजूं ज्यादा सुठी लॻंदियूं आहिनि, है न। जेकी जंहिंमें थोरो सो बि विटामिन प्रोटीन इहे चीजूं न आहे त उहे सड़ी हुई आहिनि। त ॾिसो असांजे शरीर खे असांखे मुंहं में बि अहिड़ी चीजूं ई सुठी लॻंदियूं आहिनि, छो जी असांजी आत्मा बि अहिड़ी ई चीजूं स्वीकार कंदी। अॼु अगरि कोई कंहिंजी तारीफ़ कंदो न त अंदरि जलन थींदी आहे, ऐं अगरि कोई कंहिंजी बुराई करे त अंदरि ख़ुशी थींदी आहे, हा फलानी अहिड़ी आहे, हीअं आहे हूअं आहे। ऐं कोई कंहिंजी तारीफ़ करे वठे न त हुनखे ॿ ॿियो उल्टियूं सुल्टियूं ॿुधाए छॾींदा आहिनि, या हुन सां जलन थींदी रहंदी आहे, या उहो माण्हू वणणु हिकदमि उहो थी वेंदो आहे, हा वॾी आई हीअं कंदी आहे हीअं कंदी आहे, ॿिए पतो आहे छा कंदी आहे, है न। त इहे असां ख़ुदि खे ई ॾिसूं, अगरि असांजी इहा सोच आहे त मतिलबु ख़ुदि एक्सेप्ट करो कि असां में अवगुण आहे, ये कमी आहे, असांखे हिनखे परिवर्तन करिणो आहे। हाणे कोई सुठी रीति हले थो, कोई पंहिंजो सुठी रीति घर हलाए थो, भले नई नई नुंहं ई आई आहे त ख़ुशी थियणी खपे न, है न। अगरि ससु खे ख़ुशी थियणी खपे कि हा चलो पंहिंजो घर ठाहे वेठी आहे, लेकिन अंदरि हीअं छो थिए कि हा वॾो ठाहींदी आहे, सभु असां ई त सेखारियो आहे, हीअं कंदी आहे हीअं कंदी आहे हीअं कंदी आहे। चलो असां अगरि असां न सिखाए, असां नथी सिखे, ॿिए सां सिखी करे बि घर सुठी रीति हलाए थी त ख़ुशि थियणो खपे न। अहिड़ो गुण असांखे धारण करिणो आहे, अगरि न आहे त इहे करिणो आहे असांखे। त बाबा चवनि था बीती हुई ॻाल्हियूं जो न सोचण जूं आहिनि अर्थात न खाइण जूं आहिनि, अहिड़ी सड़ी हुई ॻाल्हियुनि खे बुद्धि द्वारा स्वीकार करे वठणु। ऐं बीती ॻाल्हियुनि खे बि असां घड़ी घड़ी यादि कंदा आहियूं न, त जेतिरो असां बीती ॻाल्हियुनि खे यादि कंदा आहियूं न, दुख केॾो थींदो आहे। अगरि तव्हां हुनखे महसूस कयो हुजे त उहो कहिड़ी दुख जी फीलिंग ईंदी आहे। अगरि असांखे पुराणी ॻाल्हि खे बि यादि करूं
हा असां ईअं कंदा हुयासीं, ईअं कंदा हुयासीं, अरे वो ॾींहं त हली विया, वरी कीअं ईंदा। त दुख जी फीलिंग ईंदी आहे न, त इहे बि सड़ी हुई चीज आहे न। भले माण्हू चवनि न यादि त कंदा यादि, पर हुन सां कोई फ़ाइदो आहे? उहो वापसि उहो ॻाल्हियूं, उहो समय 5000 साल पोइ वरी ईंदो। लेकिन हुन ॻाल्हियुनि खे सोचे करे दुखी थी करे पंहिंजी आत्मा जी शक्ति ख़तम करे पंहिंजो अॼु जो ॾींहुं ख़राब कयो, अॼु जो ॾींहुं ख़राब कयो त कल्ह बि ख़राब छो जी? अॼु जे ॾींहुं जे हिसाब सां ई त कल्ह जो ॾींहुं आहे, है न? त बाबा चईंदा आहिनि अॼु असां सुठो ॾींहुं बिताईंदासीं, सुठा कर्म कंदासीं, सुठी सोच रखंदासीं त असांजो कल्ह बि सुठो ईंदो। त बीती हुई ॻाल्हियूं ऐं कमी कमज़ोरी ऐं अवगुण खे स्वयं में धारण करण छा इहा सड़ी हुई चीज की बुद्धि द्वारा स्वीकार करण। तली हुई वस्तु खाइण में सुठी लॻंदी आहे, पंहिंजी तरफ़ आकर्षण बि ॾाढी कंदी आहे, न दिलि हूंदे बि थोरो सो खाई वठंदा आहिनि। तली हुई चीजूं जेतिरो ई आकर्षण करण वारी हूंदी आहे ओतिरो ई नुक़सान करण वारी बि हूंदी आहे। सतयुग में आहे न, भले ई हिते माण्हू कृष्ण खे घीअ में तली हुई चीजूं खाराईंदा आहिनि, लेकिन सतयुग में तलियल उहे चीजूं न हूंदियूं, बेक्ड हूंदियूं लेकिन तलियल उहे न हूंदियूं। जीअं माण्हू हिते तरे करे जो खाईंदा आहिनि न, ओड़ी चीजूं न हूंदियूं। त बाबा चवनि था इहे चीजूं जो असांखे आकर्षित कंदियूं आहिनि, जेतिरो ई आकर्षित कंदियूं आहिनि ओतिरो ई असांजे शरीर खे नुक़सान करण वारियूं हूंदियूं आहिनि। उहो ई हिते बि आकर्षण करण वारी चीजूं कहिड़ियूं आहिनि? हिक ॿिए द्वारा व्यर्थ समाचार ॿुधण ऐं ॿुधाइण, है न? कोई तव्हांखे चए अरे फलानी हीअं कंदी आहे, फलानी हीअं कंदी आहे, त तव्हां हाणे छा कंदा आहियो बाबा जो ॿार ठहिण खां पोइ? हाणे असांजो छा हुजे अगरि कोई चए कि फलानी हीअं कंदी आहे, त हाणे असांजो संकल्प छा हुजे? चलो असां हुनजे लाइ दुआ था करूं, ठीकु थी वेंदी, ठीकु थी वेंदी, हुनजो स्वभाव संस्कार सुठो थी वेंदो। इहा अहिड़ी स्थिति आई आहे कि अञा ताईं असां हुननि जी व्यर्थ ॻाल्हियुनि खे ॿुधी करे व्यर्थ समाचार ॿुधण, पोइ ॿुधाइण, पोइ रूह रियान जो थी वेंदो आहे, लेन देन करण जो थी वेंदो आहे, है न? इहे सभु आहे। हुन सां छा थींदो? अगरि कोई कंहिंजे लाइ असांखे कि इंसान खे तव्हां ॼाणंदा न आहियो, अगरि कोई तव्हांखे फोन करे ॿुधाए फलानी अहिड़ी आहे अहिड़ी आहे, त छा थींदी रिज़ल्ट? असांजो हुनजे प्रति घृणा दृष्टि थी वेंदी, है न? नफ़रत दृष्टि थी वेंदी, दिलि सां अगरि उतरी वेंदी। अगरि असां हुनखे ईअं पर्सनली न ॼाणंदा आहियूं पर पतो आहे हा भई ठीकु आहे, सुठी आहे, त हिकदमि असांखे कोई चए अरे फलानी ईअं थी करे, त तव्हां चओ मूंखे त लॻी ॾाढी सुठी आहे, अहिड़ी आहे, बसि अॼु खां हुनजे प्रति कहिड़ी दृष्टि थी वेंदी? घृणा दृष्टि, नफ़रत दृष्टि, पोइ दिलि सां उतरी वेंदी न। अॼु ताईं नुंहुं ॾाढी सुठी हुई, हिकु ॾींहुं हुन कुझु जवाबु ॾिनई, कुझु ग़लति करे छॾियईं, या ॿार नुंहुं या जो बि आहे, त धीरे धीरे उहे आत्मायूं दिलि सां उतरंदी वेंदियूं आहिनि। पोइ धीरे धीरे हुननि जे लाइ अलॻि भावना ईंदी आहे, सुठी भावना न ईंदी आहे। पोइ धीरे धीरे हुननि खे ॾिसण बि पसंदि न कंदा आहियूं। लेकिन अहिड़े समय में सोचो भई मूं में बि त अवगुण आहे, चलो उहा आत्मा अॼु परेशान हूंदी, वैसे त न चईंदी आहे, अॼु परेशान हूंदी इन करे चई ॾिनई। चलो ॿार बि वीचारा स्कूल में अॼुकल्ह केॾो माहौल अहिड़ो भारी आहे, चलो ॿार चई छॾियईं त असां सुठो बि त आहे न, विशेषतायूं बि त आहिनि न। इहा अंदरि सोच रखणी, इहा आदत विझण सां ईंदी, हिकदमि न ईंदी आहे। इहे ई त पुरुषारत करणो हूंदो आहे। त बाबा चवनि था कि इहे सभु जी तरल उहे चीज सुठी लॻंदी आहे न, ईअं अॼुकल्ह माण्हुनि खे
व्यर्थ समाचार ॿुधण ॿुधाइण, रूह रिहान करण, लेन देन करण, पोइ रिज़ल्ट आहे घृणा दृष्टि थी वेंदी आहे। सम्झंदा आहिनि मनोरंजन आहे, लेकिन अनेकनि जे मन खे रंज कंदा आहियूं असां, है न। 1 कलाक तां फोन ते कंहिंसां कंहिंजे लाइ ॻाल्हियूं लेन देन कयूं न उल्टियूं सुल्टियूं, त छा कयो था? घर जो वायुमंडल ख़राब कयो, पाप खयो, हिक ॿिए जे मन खे रंज कयो। त ॿाहिरां जो रूप आकर्षण करण जो आहे, लेकिन रिज़ल्ट छा थी? किराइण जो। चलो कोई कहिड़ो बि आहे, असां इंफॉर्मेशन रीति अगरि चऊं बि त बि असां हुनजे लाइ इहे त कम से कम चई करे फोन रखो, कोई ॻाल्हि कोन्हे, असां हुनजे लाइ दुआ कंदासीं, उहो बि सुठी थी वेंदी न। चलो तव्हां हिक ॿिए खे ॿुधायो था फलानी छा थी करे, नूंहं छा थी करे, भाभी छा थी करे, इहे छा थी करे, पुटु छा थो करे। चलो कम से कम इहे त चओ, चलो असां अॼु हिन जे लाइ अरदास कंदासीं, प्रार्थना कंदासीं, बाबा खे यादि करे हिन आत्मा खे प्रकाश ॾींदासीं, ताकी इहा आत्मा बि सुठी थी वञे, इन जा बुरे स्वभाव संस्कार बि ख़तम थी वञनि न। असां त बाबा खे यादि करे शुभ संकल्प कंदा आहियूं, लेकिन अगरि तव्हां ॿियो बि कुझु कंदा आहियो माण्हू पंहिंजे भक्ति में, त चलो उहो ई करो, अरदास करो, प्रार्थना करो। लेकिन बाबा छा चईंदा आहिनि, हुन आत्मा भाउ जे लाइ शुभ भावना करो। चलो इहे बि करो त बि सुठो आहे न, लेकिन असां ईअं ई व्यर्थ ॻाल्हियूं करे फोन रखी छॾंदासीं, ॻाल्हि ख़तम करे छॾंदासीं, हिक ॿिए जे मन खे रंज कंदासीं, रिज़ल्ट छा थी? किराइण। अहिड़ी ॻाल्हियुनि खे बुद्धि द्वारा धारण करण अर्थात सेवन करण, हिनखे चइबो आहे वेट वधाइण न। त पंहिंजी आत्मा जी बुद्धि में फालतू ॻाल्हियूं हिक ॿिए जे लाइ रखण अर्थात वेट वधाइण। पुराणी ॻाल्हियुनि खे अञा ताईं बुद्धि में यादि करण मतलब वेट वधाइण, त इहे बि ख़तम करो। छा कंदासीं पुराणी ॻाल्हियुनि खे यादि करे न, इहे पंहिंजे मन खे सम्झाइए। बाबा अॼु चई न, हाणे ख़ुदि खे अॼु चेक कजो, पोइ इहे ख़ुदि खे सम्झाईंदे सम्झाईंदे वेट कम करो। हाणे परमधाम सतयुग जी ॻाल्हियूं असांजी बुद्धि में हुजणी खपनि। उन्हनि ॾिसो परमधाम जे बारे में सोचो, असां मथे कीअं सितारनि रूप में रहंदासीं, कीअं केॾो शांती, केॾी शुद्धि हूंदी आहे। सतयुग में असां कीअं कीअं कंदासीं, केॾी ख़ुशी थींदी आहे। कृष्ण जो जनम ॾींहुं माण्हू केॾा ख़ुशि थी वेंदा आहिनि माण्हू, है न, छोजी उहो हुन दुनिया जो रहण वारो आहे। त उहो जॾहिं सभु हिकु ॾींहुं कृष्ण खे यादि कंदा आहिनि न, त उहो दुनिया जो माहौल थोरा वाइब्रेशन ओड़ा थी वेंदा आहिनि, ख़ुशी वारा। न नचण वारो बि माण्हू नचंदो आहे। त अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियुनि खे यादि करण सां न असांजी आत्मा में ख़ुशी ईंदी आहे, शक्ति वधंदी आहे। ऐं पुराणी बीती सड़ी हुई ॻाल्हियुनि खे यादि करण सां असांजी आत्मा जी शक्ति कम थी वेंदी आहे, दुख जो माहौल थींदो आहे, है न। कम से कम ख़ुदि जे बारे में न त माण्हुनि जे बारे में सोचो। असां अगरि पुराणी बीती ॻाल्हियूं यादि कंदासीं, हिक ॿिए जी कमी कमज़ोरियुनि खे बुद्धि में रखंदासीं, त असां त दुखी थींदासीं ई सही। असांजो शरीर बि बीमार थींदो, असांजे घर जो वायुमंडल ख़राब थींदो, घर में जो ॿिया माण्हू हूंदा उहो बि चईंदा अरे हीअ सॼो ॾींहुं चईंदी रहंदी आहे, है न। घर जो वायुमंडल बि ख़राब कयो, पोइ छा थियो? ईअं सभु माण्हू ईअं करनि था त दुनिया जो वायुमंडल दुख परेशानी वारो थी वियो। त स्व परिवर्तन सां सभिनि खे परिवर्तन करणो आहे। बाबा चवनि था कि हिनखे चइबो आहे वेट वधी वञनि। जीअं शारीरिक वेट वधण सां दौड़ न लॻाए सघंदा आहियूं, चढ़ाई न चढ़ी सघंदा आहियूं, पोइ हिते बि पुरुषार्थ में तीव्र गति न करे सघंदा आहियूं, है न। पुरुषार्थ में तीव्र गति न करे सघंदा आहियूं। अगरि असांजी बुद्धि में अञा ताईं ॻाल्हियूं आहिनि त हर कदम में चढ़ती कला जो अनुभव न करे सघंदा आहियूं। न बाबा जो ठहिण खां पोइ असां ॾाढे वहमनि सां बि मुक्त थी वेंदा आहियूं।
कि माण्हुनि खे न भक्ति में ॾाढा वहम हूंदा आहिनि। हिकु बार अगरि कंहिं भक्ति जो रीति रस्म शुरू कयो विच में छॾे छॾियो न त माण्हुनि खे वहम पईंदो आहे। न हिकु साल अगरि असां कंहिं पूजा न कई, कहिड़ो व्रत न रखियो त माण्हुनि खे वहम मतलब कि मन में हुनजे बारे में सोचता रहनि कि अरे अॼु मां अगरबत्ती न जलाई आहे, वरी कुझु थी न वञे, अरे मां इन बार थदड़ी न कई, थधो न ठातो, अलाए मुंहिंजा ॿारनि सां मुंहिंजे घर में कुझु थी न वञे। त इहे थींदो न आहे। कोई शीतला माता ईअं कंहिंखे मारदी न आहे। न माण्हू थदड़ी बि ॾिज करे कंदा आहिनि न, काथे शीतला माता गुस्सो न थी वञे। पर ॾिसो इहे बि असां भॻवाननि जे नाम ते केॾो उन्हनि जे कलंक था लॻायूं। न कोई माउ पीउ ईअं चईंदो मुंहिंजो ॿारु चयो न मञे त वञी करे मरे वञे। भले मुंहं सां कॾहिं चईंदो आहे ॿुधे नथो त मरे वञे, जो करिणो अथसि करे। लेकिन मन सां थोड़ी चईंदो। मुंहं सां माण्हू कॾहिं कॾहिं तंग थी चई बि छॾंदो आहे न, लेकिन मन सां थोड़ी चईंदो। त हिकु बार माण्हू थदड़ी न करे कोई या कोई कंदो ई न हुजे त शीतला माता नाराज़ थींदी छा? हा, लक्ष्मी देवी नाराज़ थींदी अगरि तव्हां दिवाली ते घर जी साफ़ सफ़ाई न करो, नया कपिड़ा न पायो? इहे त माण्हुनि इहे वहम विझी छॾिया आहिनि। माण्हू हीअं त पूजा न करे ड्रिजी करे अहिड़ी कथायूं ठाहे छॾी अथनि। तव्हां सोचो देवी मां अगरि असां सां हीअं कंदी, मां हुनजे नाम जो थधो न खायां, त उहा कहिड़ी देवी मां थींदी? उहा त पोइ राक्षस थी वई न। त माण्हुनि खे इहे चइण में बुरो नथो लॻे? भई कथायूं माण्हू ॿुधाइनि था कि शीतला माता चई अरे मुंहिंजे नाम जो थधो न पचाए अथई, ईअं हूअं, त इहे त ग़लति आहे न। त इहे वहम मतलब कि असां ही अञा ताईं अंधश्रद्धा में, अज्ञान जे अंधेरे में भटकते भटकते, चलो तव्हांखे खाइणो आहे त ईअं ई खायो, ऐं कोई थधो खाइण सां असांजी कोई देवी प्रसन्न न थी वेंदी? कोई मां तव्हां पंहिंजे ॿारनि खे बासी रोटी ॾींदव? कल्ह जी ठहियल हुई रोटी ॾींदव? उहे हिकु ॾींहुं त माण्हू ड्रिजी करे खाईंदो आहे, रोज़ खाए? रोज़ खाओ त शीतला देवी रोज़ प्रसन्न थींदी त तव्हांजे घर में कोई बीमारी न थिए। ये अंधश्रद्धा अज्ञान अंधेरे सां बाबा असांखे छुड़ाइणा आहिनि। इहे जो ॻाल्हियूं असांजी ॿुधी में आहिनि न, कलयुग जी रीति रस्म, इन्हनि खे बि कढंदा वञो। भले तव्हां माण्हुनि जे हिसाब सां तव्हांखे करणो पए थो, लेकिन अंदर बुद्धि में सम्झ रखो कि ईअं कुझु न थींदो आहे। अगरि असां थधो न खाईंदासीं त कोई देवी या देवते बीमार न थींदी। अहिड़ी कोई देवी हूंदी न आहे जो गधे ते वेही रहे। उनजो बि अर्थ आहे। बाबा असांखे सभु प्रकार जो अर्थ ॿुधाए अथई। गधे ते वेहण अर्थात बोझ ते विजय प्राप्त करणु, परमात्मा खे सभु बोझ ॾियणु। त बाबा चवनि था कि हाणे बुद्धि मां इहे सभु ॻाल्हियूं कढो, तॾहिं असांजे बुद्धि जो वेट कम थींदो, तॾहिं असांखे सदा बाबा ऐं बाबा जी श्रीमत यादि रहंदी, तॾहिं असांजी बुद्धि सुंदर थी वेंदी, शुद्ध बुद्धि थी वेंदी। हर कदम में चढ़ती कला जो अनुभव न करे सघंदव अगरि इहे सभु ॻाल्हियूं बि अञा कंदा रहंदव। करण में करो, लेकिन सम्झ अंदर हुजणी खपे कि इहे सभु ठीकु न आहे। वजन भारी वारो हर स्थान ते सेट न थी सघंदो। जंहिंजी बुद्धि में ॾाढी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न, अॼुकल्ह ॿार, अॼुकल्ह दुनिया में माण्हू न पंहिंजी बुद्धि ज्यादा लॻाईंदो आहे। है न, अॼु बाबा चई न मुंहिंजी श्रीमत ते हलंदव त बुद्धि सुंदर थी वेंदी। ऐं जेको ॿार पंहिंजे माउ पीउ या कंहिंजो सही रीति सम्झी भई असां कंहिंखे चऊं भई हीअं हीअं कंदा हलो, त पहिरियों त हुननि खे सम्झ न हूंदी आहे, लेकिन अगरि वो कंदा हलंदा त हुनखे सम्झ अची वेंदी न, इहो मूंखे ईअं छो थो कराए, सही थो कराए या ग़लति थो कराए। पर अॼुकल्ह माण्हू हर जॻह कई बार थोड़ा माण्हू दुनिया में अहिड़ा हूंदा आहिनि
जो ॿियनि खे ठगी कंदा आहिनि त जंहिंजे कारण सभिनि खे ई अॼुकल्ह शक थो पइजी वञे। लेकिन परमात्मा त असां सां धोखो न कंदा न, त कम से कम बाबा जो चयो त असां अखियूं बूटे करे कंदा हलूं त धीरे धीरे अॻियां हली असांखे हर ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। त ॿियो बाबा असांखे चवनि था कि हाणे वज़न भारी वारो हर स्थान ते सेट न थी सघंदो आहे, हर माण्हू सां सेट न थी सघंदो आहे, छो जो हुनजे दिमाग़ में पहिरियों खां ई उल्टी सुल्टी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। कोई माण्हू हर चीज में शक कंदो आहे, हर माण्हू सां शक कंदो, हर चीज में शक कंदो, हर ॻाल्हि में शक कंदो, उहो सेट थी सघंदो सभिनि सां? वज़न भारी वारनि खे हलदे हलदे हिकु त रुकणो पवंदो आहे, ॿियो कंहिंजो सहारो वठणो पवंदो आहे। हिन रीति पुरुषार्थ में हलदे हलदे थकी वेंदा आहिनि, अर्थात विघ्न जे वश थी वेंदा, पार न करे पाईंदा। साथ साथ कोई न कोई आत्मा के सहारो ठाहे करे हली सकता है। हिकु बाप जो सहारो त सभिनि खे मिलल आहे, लेकिन इहे आत्माउनि खे सहारो ठाहे करे हलंदा आहिनि केरु? जंहिंजी बुद्धि भारी हूंदी आहे, अर्थात जंहिंजी आत्मा में ॾाढी सारियूं हेॾा होॾा जी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, त उन्हनि खे न बाबा ते बि विश्वास न थींदो, बाबा जो बि पूरो हथु पकड़े न हलंदा, हेॾे होॾे माण्हुनि जो सहारो वठी करे हलंदो, अर्थात सहयोग न मिलंदो त हली न पाईंदा। अगर थोड़ी भी आत्मा जो सहारो अर्थात सहयोग उन आत्मा खे न मिलियो त हली न पाईंदा। इन करे बाबा असांखे चवनि था कि सदा पंहिंजे जीवन में मुंहिंजो सहारो, हिकु बाप जो सहारो, हिकु बाप जी श्रीमत अगर बुद्धि में हूंदी, हिकु बाप जी मदद वठी करे असां हलंदासीं, बाप जे सहारे हलंदा, है न, त बाबा चवनि था अगर मुझ ते विश्वास रखी हलंदव, मुंहिंजे भरोसे हलंदव त मंज़िल ते ज़रूर पहुचंदव, ऐं हेॾा वॾा जी ॻाल्हियुनि में फंसदव न त पहुची न पाईंदसि दुनिया में। छो कि हाणे न समय हले थो, हाणे ॾिसो ज्ञान में ई केॾो कई प्रकार जी ॻाल्हियूं थी हलनि। अॼु बाबा असांखे चई न, वैसे त बाबा रोज़ ई चईंदा आहिनि, लेकिन अॼु बाबा स्पेशली चई कि जंहिंखे वर्स वठिणो हूंदो उहो ईंदो वेंदो, है न, त सम्झो कोई ज्ञान में हलदे हलदे हाणे छॾे नॉर्मल जीवन जिए थो पहिरियों वांगुरु, त मतलब हुनखे ओतिरो ई वर्स वठिणो हूंदो। अॼु ॾिसो माउ पीउ सां ॿार रहनि था न, पालना वती, पढ़ाई खां पोइ ॿाहिरि, पढ़ाई नौकरी धंधो, पोइ शादी खां पोइ बि ॿाहिरि, इनडायरेक्ट वे सां मतलब उहो ई ओतिरो ई हिसाब किताब हुयो हुनजो, है न, या त कोई शरीर छॾे थो छॾे या ॿाहिरि थो हली वञे, या घर में हूंदे हुए बि उहा माउ पीउ ऐं ॿारनि जो उहो संबंध न आहे, ॾाॾनि जो न बि आहे, ॾाॾनि जो आहे बि, त ही हिसाब किताब थींदो आहे। कई बार पूरो थी वेंदो आहे, कई बार असां उहो चुकतो करणु न चाहींदा आहियूं त छॾे ॾींदा आहियूं, माउ पीउ खे छॾे ॾिनो ऐं अलॻि था रहूं, लेकिन हुन सां अगरि असांजो हिसाब किताब हूंदो त उहो असांखे खीचंदो। त ईअं ई बाबा असांखे चवनि था कि ॾिसो अगरि तव्हां जीवन में बाबा जी मदद, बाबा सां गॾु न हलंदव, हेॾे होॾे भटकदा रहंदव, त बाबा बि असांजी कीअं मदद करे सघंदो आहे। पोइ अहिड़ा ॿार बार बार सहयोग वठंदा रहंदा आहिनि हिक ॿिए सां, बाप सां बुद्धि योग जुड़ंदो न आहे, छो जो बाबा जो चयो मञंदा न आहिनि, त बुद्धि योग कीअं जुड़े। बार चईंदा आहिनि सहयोग मिले त अॻियां वधूं, चांस मिले कोई वधाए त अॻियां वधूं, छो जी स्वयं भारी हुजण जे कारण सहारे द्वारा पंहिंजो बोझ हल्को करणु चाहींदा आहिनि, छो जी ख़ुदि भारी हूंदा आहिनि न, त कोई न कोई जो सहारो ढूंढदा आहिनि जंहिंसां असांजो बोझ हल्को थी वञे। छो जी अगरि ॾिसो असांखे आदत हूंदी
अगरि जेको हर घंटे जो ट्रैफिक कंट्रोल आ, या चलो अमृत वेलो नुमाशाम योगा, या चलो था सॼे ॾींहं में कोई ना कोई टाइम फिक्स करो। फिक्स करणो ही आहे असां जे समय में सिर्फ़ मां ऐं बाबा आहियां, ॿियो कोई बि न। सभु कमनि सां फ्री थी करे तव्हां अहिड़ो समय सॼे ॾींहं में असांखे ज़रूरु कढणो आहे। कई माण्हू चवंदा आहिनि राति जो टाइम न मिलंदो आहे, कमु करे जल्दी जल्दी सुम्ही पईंदा आहियूं, फैमिली हूंदी आहे त न बि करे पाईंदा आहिनि। कई माण्हू चवंदा आहिनि असां अमृत वेलो उथी न पाईंदा आहियूं। ठीकु आहे, सॼे ॾींहं में कोई त टाइम हूंदो जंहिंमें सिर्फ़ु तव्हां ऐं बाबा हुजो न। अगरि तव्हांखे टाइम न मिलंदो न त बाथरूम में त तव्हां ई हूंदा आहियो, हुते त कोई तव्हांखे डिस्टर्ब करण वारो न आहे। बाबा त असांखे चए अथई तव्हां बाथरूम में बि वञो त बि मूंखे यादि करो, छो जो हिते त बुद्धि द्वारा यादि करिणो आहे न, शरीर सां थोरी कोई कमु आहे। वैसे बि माण्हू कुझु न कुझु त सोचदो ई रहंदो आहे, है न। अॼुकल्ह माण्हू बाथरूम में बि मोबाइल खणी वेंदा, मोबाइल ते माण्हुनि सां ॻाल्हाईंदा कंदा कलाक कलाक बाथरूम में वेठा हूंदा आहिनि, छो जो ॿाहिरि सभु डिस्टर्ब कंदा आहिनि। त ठीकु आहे, बाथरूम में त फ्री आहियो न, उते छा था करो? उते आराम सां जो बि मन जी ॻाल्हियूं आहिनि न उहो बाबा सां, बाबा खे सभु बोझ असांखे सचे सचे मन सां ॿुधाइणो आहे, तॾहिं असांजी उन्नति थींदी। जेसि ताईं असां पंहिंजो वेट न कमु कंदासीं न, जे कोई बीमारी थींदी आहे त डॉक्टर चवंदो आहे न जेसि ताईं वेट न कमु कंदा तेसि ताईं बीमारी न ख़तमु थींदी। उहो ई बाबा असांखे छा था चवनि, जेसि ताईं असां पंहिंजी आत्मा जी बुद्धि ख़ाली न कंदासीं तेसि ताईं असांजी उन्नति न थींदी। जेकी बि ॻाल्हियूं आहिनि सॼे ॾींहं में, वैसे त बाबा चवंदा आहिनि हर घंटे ट्रैफिक कंट्रोल। बाबा त चवंदा आहिनि हिकु सेकेंड में जो थियो ॿियो सेकेंड नयो। चलो तव्हां सेकेंड नथा करे सघो, कलाक करो, कलाक में हिकु बार बाबा खे यादि करे सभु ॻाल्हियूं ॿुधायो। वेही न रहो, हिकु सेकेंड में ॻाल्हि ॿुधाई वापसि कम में लॻी वञो, या हिकु मिंट ॾियो सॼे ॾींहं हर घंटे में। चलो हर घंटे न त 2-3 घंटा में विच में स्टॉप करो। चलो 2-3 घंटा न त सुबुह ॾींहुं शाम, चलो सुबुह ॾींहुं शाम न त सुबुह राति बि करो, न त ॾींहं में हिकु बार त ज़रूर करो, जे हिसाब सां तव्हांखे टाइम मिले त न। थोरो सिर्फ़ु हिकु मिंट शांती सां तव्हांखे वेहणो आहे, वेही बि नथा सघो त हिकु मिंट शांती सां बीहो न। सुम्ही माण्हू चवंदा आहिनि, बाबा चवंदा आहिनि राति जो बि तव्हां अकेला हूंदा आहियो, है न। राति जो बि न त ॾींहं जो बि तव्हां अकेला ई सुम्हंदा आहियो। सुम्हंदो त सभी आहे, रोटी त सभी खाईंदा आहिनि, पाणी त सभी पीअनि था, त ईअं हिकु मिंट असांखे पंहिंजी उन्नति जे लाइ भॻवान बाबा ते बुद्धि योग जोड़े करे बाबा खे सभु कुझु ॾियणो आहे। तॾहिं ई असांजो हिकु सहारो बाबा मदद करे सघंदो। अगरि असां ॿिए के तरफ़ ध्यानु ई न ॾींदासीं न, सोचंदासीं न हिकु बस बाबा आहे न बस, त असांखे बाबा जी मदद बि मिलंदी आहे। लेकिन कई बार असां अगरि कनेक्ट नथा थी पायूं, सॉल्व नथी थी पाए, त ईअं न असां कंहिंजो सहारो न वठूं, भले कंहिं निमित आत्मा। छा थींदो आहे हीअं न की असां में शक्ति न आहे, कई बार छा थींदो आहे जो ॻाल्हि असांजी बुद्धि कैच नथी करे पाए, उहो माण्हू जी बुद्धि कैच करे वठंदी आहे ऐं असांखे ॿुधाए छॾंदी आहे। न हाणे सिलाई जो कमु आहे, सिलाई जो या ॿाहिरि ॾाढा सारा कम हूंदा आहिनि, नल ठीकु करणु, लाइट ठीकु करणु, त हर हिक जी ड्यूटी आहे, हर हिकु उन हिसाब सां कमु कंदो आहे। असां वही अगरि लाइट ऐं इन्हनि में दिमाग़ु लॻायूं त असांजो बाक़ी कमु रहिजी वेंदो। ईअं न असां न करे सघंदा आहियूं, असां बि करे सघंदा आहियूं। तव्हां बि चाहो त लाइट ठीकु करे सघंदा आहियो, नल ठीकु करे सघंदा आहियो, लेकिन हुनखे सिखण लाइ असांखे दिमाग़ु लॻाइणो पवंदो।
ऐं अगरि असां दिमाग़ हुन में लॻाईंदासीं त जेको कमु तव्हांखे मिलियल आहे उहो तव्हां करे न सघंदव। त चईंदा आहिनि न, हा थोरो टाइम मिलंदो त सिखंदमि। मतलब दुनिया में हर आत्मा सब कुछ करे सकती है। तव्हां चाहो त तव्हां डॉक्टरी जो भी कम करे सघंदा आहियो। हर एक आत्मा में पंहिंजी पंहिंजी सम्झ अनुसार वो कम करे सघंदो आहे, लेकिन उनखे पंहिंजो दिमाग़ हुन में लॻाइणो पवंदो। त ईअं असांखे कॾहिं न सम्झणो खपे इहो डॉक्टर आहे त वॾो आहे, असां त घर में ई रहण वारा, असां नंढा आहियूं। न, असांजी जेकी बुद्धि हूंदी आहे न, उनखे तव्हां जाते लॻायो, पोइ उन अनुसार दुनिया में सभु प्रकार जा माण्हू खपनि। कोई पंहिंजी बुद्धि खे डॉक्टरी जी पढ़ाई में लॻाए थो, कोई इंजीनियरिंग जी, कोई घर जे कम में, कोई कंहिंखे संभालण जो। अॼु तव्हां ॿारनि खे सुठी रीति परवरिश ॾींदव, हुननि जी बुद्धि में सुठी सुठी धारणा कराईंदव, हुननि जो सुठा सुठा संस्कार ठाहींदव, त तव्हां माण्हुनि खे दुनिया जे लाइ तयार कयो न। उहो बि जीवन में ॿियो कंहिंजो मदद कंदा त हुनजो शेयर बि तव्हांखे मिलंदो। त माउ पीउ ठही करे न, बसि इहे असां हिक ॿिए जी मदद था करूं। हा, मां पंहिंजी बुद्धि खे हिन रीति में कार्य में लॻाए थी, पोइ फ्रस्ट्रेट न थियो कि मां सिर्फ़ु घर जो ई कमु करां, मां सिर्फ़ु रोटियूं ई ठाहींदी रहां, मां सिर्फ़ु इहो ई कमु कंदी रहां। छो कि तव्हांजो पार्ट आहे। के जन्म में तव्हां डॉक्टरी जो बि कमु कयो हूंदो, मोची जो बि कमु कयो हूंदो। सम्झ असांजी बुद्धि में सभु हूंदी आहे, लेकिन केरु काथे यूज़ कंदो आहे, केरु कहिड़े कर्म में यूज़ कंदो आहे, हिन में कोई नंढो वॾो न थी वेंदो आहे न। त बाबा असांखे चवंदो, उहो कॾहिं यूज़ करे सघंदासीं जॾहिं असांजी बुद्धि में फालतू ॻाल्हियूं न हूंदियूं, विकार न हूंदा, काम जी ॻाल्हियूं, क्रोध जी ॻाल्हियूं, लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा जे वश थी करे असांजी बुद्धि कम न कंदी, तॾहिं असांजी बुद्धि खे सुठे कम में लॻी सघंदी, ऐं हुन सां असां सुठो कमु कंदासीं त हुन अनुसार असां कमाए बि सघंदा आहियूं, ॿियनि जी मदद बि करे सघंदा आहियूं, है न। त इहो सभु बुद्धि जो कमाल आहे। अॼु सुबुह जो बि बाबा चई न, श्रीमत ते हलदे हलदे असांजी बुद्धि ॾाढी सुंदर थी वेंदी आहे। भगवान जी बुद्धि मनुष्य खां देवता ठाहे सघंदी आहे। त असांखे बि ओड़ी बुद्धि धारण करे हाणे असांखे पंहिंजी बुद्धि में मनुष्य खे उन्नति में कीअं लायूं, इहे असांखे सोचणो आहे। केरु जिद्दी आहे त हुनजे जिद जे संस्कार जे लाइ बाबा असांखे कहिड़ी श्रीमत, कहिड़ी शक्ति ॾे थो, कहिड़ा गुण ॾे थो, उहो धारण करे हिन पूरी दुनिया मां जिद जो, विकार बुराइनि जे के ख़तम करण लाइ असांखे पंहिंजी बुद्धि खे यूज़ करण लाइ सिधा परमात्मा खे यादि करे हुनजी यादि में कर्म करणो। कॾहिं करे सघंदासीं जॾहिं असांजी आत्मा जी बुद्धि जो वेट कम हूंदो, मन बुद्धि संस्कार टई सुठा शुद्ध थी वेंदा त आत्मा जो वेट कम थी वेंदो। इन जो साधना, जीअं ॾिसो शरीर जो वेट कम करण लाइ एक्सरसाइज कंदा आहियूं न, उहा आत्मिक एक्सरसाइज योग अभ्यास द्वारा हाणे मां आत्मा कर्म करां थी, अर्थात साकारी रूपधारी ठही साकारी सृष्टि ते मां हाणे पाठ वॼायां थी, है न। हाणे असां हिन सृष्टि ते पाठ था वॼायूं न, छा पाठ था वॼायूं, असां ज्ञान ॿुधूं था बाबा जो, है न। त इहे असांजो ॿुधण ॻाल्हाइण इहे बि त पाठ आहे न। हाणे मां आत्मा हिन सृष्टि ते छा थी करां, ज्ञान थी ॿुधां। ॾिसो, अगरि तव्हां ज्ञान ॿुधो था, अगरि तव्हां हुन में पंहिंजी बुद्धि सुठी रीति बुद्धि लॻाए बाबा जो ज्ञान सम्झो था बुद्धि द्वारा, मन में बाबा जी यादि आहे, बुद्धि में असांजो ज्ञान ॿुधी करे मनन हले थो, त हिन सां बि आहे न तव्हांजी आत्मा मां कहिड़ा वाइब्रेशन निकिरंदा हूंदा, हिननि ई ॻाल्हियुनि जा वाइब्रेशन निकिरंदा हूंदा। त भले कोई ज्ञान ॿुधे न ॿुधे, लेकिन बाबा जो शब्द तव्हां द्वारा तव्हांजे आसपास फैलनि था, हिन सां वातावरण शुद्ध थिए थो न।
त इहे बि त सेवा आहे न, इहे बि त असां ज्ञान ॿुधी करे पंहिंजे मन में बुद्धि में उनखे धारण कंदासीं, मनन कंदासीं, हिन सां तव्हांजे घर जो वातावरण शुद्ध थींदो। इहे बि त कर्म आहे न। त हाणे असां कर्मयोगी अर्थात साकारी सृष्टि, साकारी रूपधारी ठही साकारी सृष्टि जो पाठ वॼायूं था। हाणे असां आवाज का परे आकारी फरिश्ता थी वियासीं। हाणे असां आकारी फरिश्ता वतन फरिश्तनि जी दुनिया अव्यक्त रूप जो अनुभव करो, है ना। बस असांजो लाइट जो शरीर आहे, बस कुछ ॿुधाए में बि नथो ॾे, कुछ ॻाल्हायूं बि नथा, बस लाइट जो शरीर बाप दादा सां गॾु वेठी आहियां या बाप दादा जी गोद में वेठी आहियां। पोइ हाणे निराकारी ठही मूल वतन निवासी जो अनुभव करो। घणो मिंट लॻे? सेकेंड। हाणे तव्हां भाॼी था ठाहियो, हाणे भाॼी ठही वई, 1 सेकेंड। हाणे मां बाबा सां गॾु अव्यक्त वतन में वेठी आहियां, हाणे मां निराकारी दुनिया में। बस वापसि अची वञो, वापसि चलो फुल्का था पचायूं, चलो ये कम था करो, चलो ॿारनि खे था संभालो। त ये करण में घणो मिंट लॻे? 1 मिंट बि न लॻे, न सेकेंड लॻंदो आहे। त ये कॾहिं करे सघंदासीं? जी हाणे ॾिसो था फोन ते कोई ॻाल्हि ॿुधी, कंहिं चयो फलानी ॾाढी बीमार आहे, तव्हांखे थोरो लॻियो अच्छा बीमार आहे, अच्छा ठीकु आहे। हाणे अव्यक्त वतन में बाबा खे ॿुधायो, बाबा फलानी आत्मा जो शरीर बीमार आहे। पोइ हाणे निराकारी दुनिया में पहुची वञो, हुन आत्मा खे शक्ति ॾियो, बस थी वई ॻाल्हि पूरी। हुन आत्मा खे शक्ति मिली वई, है ना। बाबा उहो बीमार आहे त हुनजे लाइ जो ठीकु लॻे उहो तव्हां करे छॾो, बस असां बाबा खे यादि था करूं, बाबा खे जो ठीकु लॻंदो हुन आत्मा खे ॾेई छॾंदा। त असांखे कॾहिं इहो बि न चइणो खपे कि उहा बिल्कुलु ई ठीकु थी वञे, छो जी अगरि कई बार ईअं थींदो आहे कि कंडीशन ॾाढी क्रिटिकल थींदी आहे, है ना। कंडीशन ॾाढी, असांजी त उहो हूंदी शुभ भावना कि बिल्कुलु ठीकु थी वञे, असां कोशिश करूं, संकल्प करूं, लेकिन सम्झो असां चऊं था ठीकु थी वञे, लेकिन उहो ठीकु न, पूरो हुनजो शरीर, उहा आत्मा एॾी शक्ति वठी नथी सघे, उहो पूरी रिकवर नथो थी सघे हुनजो शरीर, कारण कोई थींदो आहे कॾहिं अहिड़ी बीमारी पूरी फैलिजी वेंदी आहे, ऐं पोइ असांखे पतो लॻंदो आहे, है ना। कोई बचण जा चांसिस न हूंदा आहिनि, लेकिन असां अगरि संकल्प करूं था न उहो ठीकु थी वञे, त उहो न आत्मा शरीर छॾे सघंदी आहे, न सुठी रीति जी सघंदी आहे, त विच में ई वेठी हूंदी आहे उहा, छोकी असां शक्ति बाबा जी हुनखे ॾियूं था त हुनखे मिले थी, त उहा आत्मा कोशिश कंदी आहे, लेकिन अगरि उहो सहन न करे सघे त कई बार थींदो आहे न, असां कंहिंखे चईंदा आहियूं न, इहे सकाश ॾींदा आहियूं ठीकु थी वञे, ठीकु थी वञे, त हुनजे ठीकु थियण में न थोरो समय लॻंदो आहे। ऐं कई आत्मा एॾी जिद्दी हूंदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि न मूंखे हाणे ई ठीकु थियणो आहे, न त मूंखे मरणो आहे, अहिड़ी बि जिद्दी आत्मायूं हूंदियूं आहिनि। पोइ हाणे कंहिंजो कोई बि पेशेंट, मतलब कुछ भी ॻाल्हि ठीकु थियण में समय बि लॻंदो, पैसो बि लॻंदो, सेवा बि खपे। असां त चऊं था उहो ठीकु थी वञे, लेकिन ठीकु थियण लाइ हुनखे पैसा बि खपनि, सेवा बि खपे। अॼुकल्ह कोई सेवा करे थो? त हिन करे कॾहिं बि असांखे कोई कंदो बि आहे, कोई न बि करे, लेकिन छा खपे? हिकु बीमारी खे ठीकु करण लाइ पैसा खपनि, सेवा खपे, समय बि लॻंदो आहे। हाणे उहा आत्मा एतिरो सहन नथी करे सघे, बरोबर बाबा जी शक्ति सां अगरि तव्हां कंहिंखे ठीकु करणु चाहियो त उहो ठीकु थींदो आहे, लेकिन हुनमें थोरो समय त लॻंदो न। ये हिकदमि असांजो कोई जादू मंत्र त न आहे, चमत्कार ईअं त न आहे, त समय त लॻंदो। त हिन करे असांखे कॾहिं बि कंहिंजो कुझु बि तव्हांखे
ॿुधाए में अचे थो त असांखे इहो संकल्प करणो आहे बाबा उहा आत्मा बीमार आहे बाबा हुन आत्मा खे मुंहिंजे लाइ मां तव्हांखे यादि थी करां तव्हांखे जो ठीकु लॻे तव्हां हुनजे लाइ करे छॾो पोइ हुनजे लाइ अॻियां पुठियां बाबा ॾिसंदा आहिनि कि भई हिननि वटि एतिरो धन आहे ये एतिरी सेवा करे सघंदा आहिनि ये आत्मा बि एॾो समय बिस्तर ते वेही पंहिंजी ट्रीटमेंट कराए सघंदी आहे सभु कुझु अॻियां पुठियां ॾिसी करे ई भॻवान बि कुझु कमु कंदो आहे हिनजे बारे में पतो लॻे हिकु सेकेंड में बाबा खे यादि करो बाबा खे चओ वापसि कर्म क्षेत्र में जॾहिं असां हीअं कंदासीं न तॾहिं ई असांजो वेट बि कम थींदो न त छा थींदो अॼु कंहिंजो बि पतो लॻे फलाणे खे कैंसर आहे फलाणे खे ईअं आहे परे जे रिश्ता या कोई ॿियो आस पड़ोसी वारनि जे लाइ एॾो दुख न थींदो लेकिन जो पंहिंजे माण्हुनि जो देहदारी हूंदा आहिनि न उन्हनि जो थोरो जास्ती लॻंदो आहे अञा ताईं जेसिताईं असां पूरो देही अभिमानी न ठहूं है न त हुननि जो दुख थींदो आहे त उहो भारीपन हूंदो त असां बाबा खे कीअं यादि करे सघंदासीं बाबा तव्हांजो ॿारु बीमार आहे त तव्हां ॾिसी वठिजो त इहे चइण मतिलबु पंहिंजे पाण खे हल्को करणु त इन सां ई असां हुन आत्मा खे बि सकाश ॾेई सघंदा आहियूं हुन आत्मा जी बि मदद करे सघंदा आहियूं लेकिन असां सोचूं कि न वीचारो बीमार आहे त असांजी बुद्धि हिन ई सोच में लॻी वेंदी बाबा सां कनेक्शन थींदो न हुन आत्मा खे बि असां शक्ति न ॾेई सघंदासीं कुझु बि न कयो ॿियो ई असां फालतू सोचे हुनजी बि टेंशन वधाईंदासीं ख़ुदि बि टेंशन थींदासीं वायुमंडल बि ख़राब थींदो छा फ़ाइदो ज्ञान योग जो न ज्ञान योग जो इहे ई त फ़ाइदो आहे न समय ते असां बि हल्का रहूं ॿियनि जी बि हिमत वधायूं त बाबा चवनि था आत्मा जो वेट कम करो हाणे पंहिंजे राज्य स्वर्ग में हली वञो जी कृष्ण जन्माष्टमी हुई त असांखे हीअं अनुभव करणो खपे कि मां बि जीअं कृष्ण जी दुनिया में सची में कृष्ण जो जनम ॾिसां थी हा कीअं कृष्ण उते जनम वठंदो कीअं ईअं सभु थींदो थोरो समय जे लाइ स्वर्ग में हली वञो बुद्धि द्वारा जीअं त असां खे बाबा बुद्धि रूपी विमान ॾिनो अथई माण्हू त विमाननि में वञनि था हेॾे होॾे असां त विमान में वेही करे हाणे परमधाम हाणे सूक्ष्म वतन हाणे स्वर्ग हाणे कंहिं बि मंदरनि में वञी करे कंहिं बि आत्मा खे लाइट माइट ॾेई सघंदा आहियूं कंहिं बि हॉस्पिटल में वञी करे उन्हनि माण्हुनि खे सकाश ॾेई सघंदा आहियूं है न कोई चए असांखे तव्हांजो लंडन में संबंधी बीमार आहे असां हुते लंडन में हुन हॉस्पिटल में वञी करे बाबा सां गॾु हुन आत्मा खे लाइट माइट ॾेई करे वापसि पंहिंजे कर्म में अची सघंदा आहियूं न त इहे एक्सरसाइज़ करो हिनखे चइबो आहे बुद्धि जी एक्सरसाइज़ करो त हल्का थी वेंदव त भारीपन ख़तम थी वेंदो वेही तव्हां टेंशन था करो अरे वीचारो बीमार आहे हीअं आहे हूअं आहे बाबा खे यादि करो हुन आत्मा खे शक्ति ॾियो है न त हुनजी मदद बि थी वई न पुरुषारथ जी गति तीव्र थी वेंदी सहारो वठण जी बि आवश्यकता न थींदी न त माण्हू ॾिसो केॾो भटकंदा आहिनि अॼु कोई बीमार थिए त माण्हू केॾो भटके थो हेॾे होॾे भले वञो हॉस्पिटल वग़ैरह डॉक्टर वटि लेकिन आध्यात्मिक जो आत्मिक शक्ति बि असां उन्हनि खे ॾींदासीं न त बीमारी जल्दी ठीक थी वेंदी आहे सदा बाप जे सहारे अर्थात छत्र छाया जे हेठि अनुभव कंदो दौड़ लॻाइण जे बजाए हाई जंप ॾेई छॾंदासीं त साधन आहे हिकु एक्सरसाइज़ ॿियो कहिड़ो आहे खान पान जी परहेज़ कल्ह बाबा ॿुधाई न तली हुई चीजूं न खाइणियूं आहिनि ॿियनि जी हेॾा वॾा जी ॻाल्हियूं चिट चैट करे पंहिंजे अंदरि धारण करण ई तरी हुई चीजूं खाराइण आत्मा खे त वज़न घटि करण जो साधन कहिड़ो आहे आत्मा जो वज़न घटि करण जो साधन आहे हिकु त एक्सरसाइज़ करो
ॿियो खान पान जी परहेज़ करो। जो बुद्धि द्वारा कोई भी अशुद्ध वस्तु जो सेवन करणो अर्थात धारण करण इन जी परहेज़ करो। जो बाबा ॿुधाई सड़ी हुई वस्तु अर्थात पुराणी ॻाल्हियूं कमी कमज़ोरियूं ऐं तली हुई वस्तु। तली हुई वस्तु मतलब ये जो माण्हू चिट चैट कंदा आहिनि न, मसालो विझी करे हिन ईअं कई त अहिड़ी चीजुनि जो सेवन न करो, है न। त इहे असांखे वेट कम करण जे लाइ बाबा ॿुधाइनि था, तॾहिं असांजी छा थींदी, उन्नति थींदी। हाणे बाप दादा असांखे चवनि था कि सदा स्थान इहो पर स्थान जी परी अर्थात सदा बाप दादा जे दिलि तख़्त ते रहण वारी। तख़्त खां हेठि न अचो, सदा बाप दादा जे दिलि में रहो, हुन तख़्त खां हेठि न अचो। तख़्त जे हेठि अचणु अर्थात बाप जे सम्मुख जे बजाए किनारो करे छॾियो। अगरि असां दिलि में कंहिं ॻाल्हि खे रखी वठंदासीं त जीअं असां तख़्त खां हेठि अची वियासीं, मतिलबु बाप जे सम्मुख जे बजाए किनारो थी वेंदो। जीअं बाप सदा ॿारनि जे सम्मुख आहिनि, उहे ॿार बि सदा बाप जे सम्मुख आहिनि। बाबा जे सम्मुख केरु रहंदा आहिनि, ॿार, है न। वैसे घर में बि ॾिसो माउ बाप जे सम्मुख केरु हूंदा आहिनि, ॿार। त निराकार परमात्मा बि पंहिंजे ॿारनि जे सम्मुख ई रहंदा आहिनि। कहिड़े, वैसे त बाबा जा सभु निराकार आत्मायूं बाबा जा ॿार आहिनि, लेकिन बाबा चवंदा आहिनि कि जेका मूंखे ॼाणंदा आहिनि, जेका मूंखे मञी करे हलंदा आहिनि कि इहो ई मुंहिंजो बाबा आहे, उन्हनि जे ई सम्मुख मां रहंदो आहे। जेको बाबा खे बाबा चईंदो ई न आहे, बाबा जो चयो ई न मञंदो, त बाबा उनखे पंहिंजे सम्मुख रखी छा कंदा। भक्त किनारे रहंदा आहिनि, ॿार सम्मुख रहंदा आहिनि। बाबा जे साम्हूं ॿार रहंदा आहिनि ऐं भक्त किनारे में रहंदा आहिनि। त इनखे चइबो आहे परस्थान जी परी। परियुनि जो बि संगठन हूंदो आहे न, साथ उड़ंदियूं आहिनि न। परियुनि जो बि संगठन हूंदो आहे, साथ उड़ंदा आहिनि, जाते चाहियो उते उड़ी करे पहुची थी वेंदी। कोई आधार जी आवश्यकता न हूंदी आहे परियुनि खे। त असां बि बाबा चई न, इहे एक्सरसाइज़ करो, जाते चओ असांजी बुद्धि पहुची वञे। जॾहिं बाबा असांखे चए कि हाणे ॿार अव्यक्त वतन में अची वञनि, त जंहिंजे बि इहा भई संकल्प जंहिं वटि बि पहुचियो आहियूं, उहे सभु बाबा वटि पहुची वियूं। त जीअं हिकु साथ परियूं उड़ी करे बाबा वटि पहुची वियूं। इहे दृश्य कंहिंखे नज़र ईंदो, असांखे ईअं आश न रखणी आहे। बाबा चईंदा न, साक्षात्कार जी इच्छा न रखो, पर इहे दृश्य कंहिंखे नज़र ईंदो जो देही अभिमानी स्थिति में स्थित रहंदो हूंदो न, उनखे इहे नज़र ईंदो आहे। जाते चाहियो उते उड़ी करे पहुची सघंदा आहियो, कोई आधार जी आवश्यकता न आहे। त अहिड़े परिस्थान जी परियुनि खे जॾहिं चाहियो, जाते चाहियो हुते उड़ी सघनि, हुनखे चइबो आहे महारथी। हाणे बाबा चए हलो फ़रिश्ते जी दुनिया में पहुची वियो, बाबा जे सम्मुख, बाप दादा जे सम्मुख। हाणे बाबा चए निराकारी दुनिया में पहुची वियो। त इहे महारथी, अॼु बि बाबा मुरली में चई न कि कोई भी तूफ़ान अचे, कोई भी संकल्प विकल्पनि जो तूफ़ान ईंदो रहे, लेकिन असांजो जेको बाबा खे यादि करण जो संकल्प आहे, उहो असांखे छॾिणो न आहे। असांखे पंहिंजो संकल्प पको रखिणो आहे। पोइ कोई बि ॻाल्हि ईंदी रहे असांखे ध्यानु ई न ॾियणो, डिॼणो बि न आहे। कोई माण्हू ॾिसंदा आहिनि, अरे मूंखे ईअं संकल्प छो था अचनि। महारथियुनि जी अवस्था जो यादगार चित्र बि आहे न। हर हिकु गोपी सां गॾु गोपी वल्लभ जो चित्र ॾिठो आहे न।
त ये वल्लभ मतलब शिव बाबा। त हर हिक गोपी सां गॾु कृष्ण न आहे, हर हिक असां आत्मा सां गॾु बाबा आहे, अर्थात बाबा जी यादि ई असां सां गॾु आहे, मतलब बाबा असां सां गॾु आहे। कहिड़ी बि परिस्थिति कुझु बि ॻाल्हि थी वञे, असांखे सदा बाबा सां गॾु ई रहणो आहे। इन जो इहे यादगार आहे कि हर हिकु गोपी सां गॾु गोपी वल्लभ जो चित्र ॾेखारियो आहे। हर हिकु गोपी जे मुख सां इहो ई निकिरंदो आहे कि मुंहिंजो गोपी वल्लभ। त अहिड़ो सदा चित्र साथ आहे, इहा स्थिति जो यादगार आहे न। कृष्ण जा जो बि चरित्र असां दुनिया में ॾिसंदा आहियूं न, उहो हुनजी हाणे संगम युग ते जो असांजी आत्मिक स्थिति रहंदी आहे, जो सॼो ॾींहुं असांजी स्थिति रहंदी आहे, मतिलबु अगरि सॼो ॾींहुं असां बाबा सां गॾु ई रहंदा आहियूं बुद्धि द्वारा, त जीअं हिन सृष्टि ते असां डांस ई था करूं था, कॾहिं इअं था करूं, कॾहिं उअं था करूं, कॾहिं ईअं, लेकिन बाबा सां गॾु करूं था त हुनजो यादगार ॾेखारे अथनि। कृष्ण गोपियुनि सां गॾु, हर हिकु गोपी सां गॾु कृष्ण आहे। त इहा स्थिति जो यादगार आहे, हिकु ॿ सां अलॻि न, सदा साथ, सदा बाप सां गॾु। बाप ऐं बाप ते पूरो हर हिक जो अधिकार आहे। कंहिंजो अधिकार हूंदो? जेका सचा हूंदा न, बाप जे मथां कंहिंजो अधिकार हूंदो? जेका सचा हूंदा, उहो ई त बाबा ते पूरो अधिकार रखी सघंदा आहिनि। ऐं जेका सचा हूंदा ई न, त उहो बाबा जे मथां पूरो अधिकार कीअं रखी सघंदा? अहिड़ा अधिकारनि जो चित्र आहे जंहिंजो सदा जे लाइ बाप खे पंहिंजो साथी ठाहे छॾियो। उथंदे वेहंदे सुम्हंदे खाईंदे पीअंदे कुझु बि थिए थो, बाबा जीअं थो थिए, बाबा जीअं थो थिए, बाबा जीअं थियो, सदा बाबा बाबा जी धुन लॻी रहे। हिनखे चइबो आहे महारथियुनि जी स्थिति जो चित्र। महारथी अर्थात सदा बाप सां गॾु रहणो आहे, कहिड़ी बि परिस्थिति हुजे, कुझु बि थी वञे, लेकिन कॾहिं बि बाबा सां अलॻि न थियणु, बाबा बाबा कंदो रहणु, साथ निभाइण जो चित्र आहे। महारथियुनि जी सवाइ ॿियूं आत्मायूं कॾहिं सम्मुख कॾहिं किनारो थी वेंदियूं आहिनि। बाबा त हुननि सां गॾु ज्ञान डांस करणु आहे, बाबा त हुननि सां गॾु समय बिताइणु आहे, लेकिन महारथी कॾहिं छा में हली वेंदा आहिनि। उहो महारथियुनि जे सवाइ जो ॿिया ॿार हूंदा आहिनि, उहो कॾहिं काॾे हली वेंदा आहिनि, त उन्हनि जो चित्र न आहे। महारथी अर्थात जो सदा बाप सां बुद्धि योग लॻल हुजे, हुन सां गॾु जो चित्र आहे। सदा साथ जो अनुभव न करे सघंदा आहिनि जो माण्हू, जो महारथियुनि जे अलावा जो आत्मायूं हूंदियूं आहिनि, उहे सदा साथ जो अनुभव न करे सघंदियूं आहिनि। साथ टुटंदो आहे ऐं साथ पकड़ंदा आहिनि। हिन करे उन्हनि जो इहे यादगार न चई सघंदा आहियूं। त जंहिंजो सदा बुद्धि योग न रहंदो आहे, जेको कॾहिं बाबा खे पाण सां गॾु रखंदो आहे, कॾहिं न रखंदो आहे, ईअं बाबा चवनि था, अहिड़े ॿारनि जे साथ बाबा सदा न रहंदा आहिनि। हिन करे उन्हनि जो यादगार बि न आहे कृष्ण सां गॾु डांस कंदे हुए। त कृष्ण एॾी सारी गोपिकाउनि सां डांस करे थो, हुन में अगरि असांखे बि उहा गोपिका ठहिणी आहे, त हाणे संगम युग ते बाबा सां गॾु सदा रहण ई उहो गोपी ठहिणो। कृष्ण त सत्य में त कृष्ण हिकु राधे सां ई डांस कंदो न, हिकु राधा ई हुनजी लक्ष्मी ठहींदी, सभिनि सां थोरी कंदो। हीअ दुनिया में ॾिसो अहिड़ो सभु ॾेखारे छॾियो अथनि, त कई माण्हू चवंदा आहिनि ॾिस कृष्ण बि त एॾनि सां डांस कयईं, त मां बि एॾी छोरियुनि सां गॾु डांस कंदी। ग़लति चीज़ ॾेखारींदा आहिनि, अर्थ सहित। हाणे सभिनि खे अर्थ त नथो सम्झ में अचे जो माण्हू इहे ॾेखारीनि था। दुनिया तमो प्रधान थींदी थी वञे, त अहिड़ा चित्र ॾिसी पोइ माण्हू बि चईंदा
कि कृष्ण जो तो करे असां छो न करूं, है न। त अहिड़ा चित्र जॾहिं अर्थ न पतो आहे त असांखे ॾेखारणा ई न खपनि, ठाहिणा ई न खपनि। बाबा हाणे असांखे सभु अर्थ ॿुधाइनि था। महारथियुनि जे पुरुषार्थ जी कोई नई इन्वेंशन निकिरंदी आहे त ॾाढो रिफाइन थी संकल्प कयो थियो, इनखे चइबो आहे रिफाइन। महारथियुनि जी पुरुषार्थ जी कोई नई इन्वेंशन कढी आहे, कोई नई इन्वेंशन कढी आहे जो ॾाढी रिफाइन हुजे, संकल्प कयो ऐं थियो, इनखे चइबो आहे रिफाइन। अहिड़ो सहज साधन कढो जंहिंसां साधना घटि ऐं सिद्धि ज़्यादा थिए। अहिड़ो सहज कोई तरीक़ो कढो कि माण्हुनि खे साधना घटि करणी पए ऐं सिद्धि जास्ती थिए। जीअं अॼुकल्ह साइंस वारा इन्वेंशन कढंदा आहिनि न, दुख कम थिए ऐं जंहिं कार्य अर्थ कंदा आहिनि उहो सफलता ज़्यादा थिए। इन प्रकार पुरुषार्थ जी साधननि में अहिड़ो सहज साधन इन्वेंट खे पंहिंजो अनुभव जे आधार ते हुजे जो जहिड़े सेकेंड में साइंस जी साधन विधि खे प्राप्त करे कंदा आहिनि न, उहो साइलेंस जो साधन सेकेंड में विधि प्राप्त थी वेंदी। मतिलबु जीअं साइंस में ॾिसो, पहिरियों माण्हू कंहिंखे अगरि कुझु संदेश पहुचाइणो हुयो त केॾी महिनत सां पहुचंदो हुयो। अॼुकल्ह हिकु सेकेंड बटन दबायो पहुची वियो, है न। बसि हिकु, ऐं पहिरियों त माण्हू लिखंदा हुया, अॼुकल्ह त बसि बटन दबायो, चयो ऐं पहुची वियो। पहिरियों माण्हू फ़ोन लॻाए करे ॻाल्हाईंदा हुया, अॼुकल्ह त फ़ोन करण जी बि दरकार न आहे न, व्हाट्सएप में क्लिक करो ऐं पहुची वियो, ऐं हुते हुननि वटि मैसेज पहुची वियो। ऐं टाइप करण जी बि ज़रूरत न आहे, अॼुकल्ह त एॾा मोबाइल में फीचर्स थी विया आहिनि कि बसि बटन दबायो, ॻाल्हि ख़ुदि चयो ऐं पहुची वियो, टाइप बि करण जी ज़रूरत न आहे। त धीरे धीरे ॾिसो साइंस केॾी अॻियां वधंदी थी वञे, सेकेंड में सभु कमु थी थो वञे। त उहो ई बाबा चवनि था कोई अहिड़ी विधि कढो, सोचो कि जंहिंसां असांखे पुरुषार्थ न करिणो खपे, बसि असां संकल्प कयूं उहो थी वियो। मां संकल्प करां, मां संपूर्ण निर्विकारी आहियां, हिकदमि बेदाग हीरो आहियां ऐं मां थी वियमि। अंत हाणे जेकी आत्मा ईंदियूं अचनि थियूं उन्हनि खां एॾो पुरुषार्थ थोरी पुॼंदो जो पहिरियों वारनि कयो। उन्हनि खे त असांजी दृष्टि बोल सां ई, हिकु बोल सां ई उन्हनि खे शांती जो गुण उन्हनि खे धारण ई कराए छॾिणो आहे। पहिरियों माण्हू त शांती जो गुण बि प्रैक्टिकल में लाइण लाइ केॾो पुरुषार्थ कयो, महिनत कयो। हाणे त बसि असां कंहिंखे चऊं इहे सर्व गुण संपन्न आत्मा आहे, हुन में सभु गुण अची वञनि प्रैक्टिकल। असां कंहिंखे बि चऊं इहे संपूर्ण निर्विकारी आत्मा आहे, हुन में प्रैक्टिकल में उहा सिद्धि प्राप्त थी वञे। अहिड़ो कोई सहज साधन तरीक़ो ढूंढो, बाबा चवनि था। बाप नॉलेज ॾींदा आहिनि, लेकिन जीअं साइंस प्रयोगशालाउनि में सभु इन्वेंशन प्रैक्टिकल में लाईंदा आहिनि, ईअं प्रयोग में त तव्हां ॿार लाईंदा आहियो। प्रयोग में लाइण वारो साधन अर्थात अनुभव में लाइण वारो साधन, उन मां सां कोई अहिड़ो कोई सहज साधन ॿुधायो जंहिंमें महिनत घटि थिए ऐं अनुभव जास्ती थिए। हाणे कुझु अहिड़ी सहज साधन कढो कि असांखे महिनत बि न करणी पए ऐं माण्हू खे अनुभव बि थी वञे, शांती, प्रेम, आनंद, ज्ञान। ये चारों ओर जी वातावरण, चारों ओर जी कमज़ोर आत्माउनि जे समाचार प्रमाण अहिड़ो साधन कढो
जीअं बीमारी थींदी आहे उहा दवाई ओड़ी दवाई निकिरंदी वेंदी आहे त चारों तरफ़ समाचार अनुभव थींदो आहे। चारों ओर समाचार भी चारों ओर समाचार अनुभव अनुसार अहिड़ो साधन कढो जीअं दुनिया में बि हाणे जहिड़ी बीमारी ओड़ी दवाई निकिरंदी थी वञे न, त हाणे चारों ओर दुनिया में जीअं जीअं समाचार ॿुधो था उन अनुसार अहिड़ो साधन कढो, पोइ प्रैक्टिकल में करे करे ॾेखारियो। हाणे महारथनि खे अहिड़ो नयो साधन इन्वेंट करणो खपे कि कोई भी बीमार आत्मा अर्थात दुखी परेशान आत्मा अचे, असां उनखे 1 सेकेंड में शक्तिशाली ठाहे छॾियूं। अहिड़ो ग्रुप हुजे जंहिंखे रिसर्च ग्रुप चईंदा आहियूं। हाणे सम्झो महारथनि खे छा करिणो, पोइ कारोबार बि हल्की थी वेंदी। जीअं पहिरियों मौन व्रत रखाईंदा हुया न, जीअं पहिरियों मौन व्रत रखाईंदा हुया त सभु फ्री थी विया, टाइम बची वियो। यज्ञ में जीअं हाणे बि आहे न, अगरि तव्हांखे समय मिले, जीअं कोशिशि करो कि सुबुह जो, अगरि तव्हांखे सुबुह जो एॾो कमु न हूंदो आहे त भई 8 बजे ताईं मां कुझु न ॻाल्हाईंदमि, मौन में रहो, बाबा जी यादि में कमु कंदा रहो। चलो ॾींहं जो तव्हां फ्री हूंदा आहियो त सोचो हाणे मां हिन टाइम ते कुझु न ॻाल्हाईंदमि, मन में बि बाबा जी यादि ऐं बाबा जी यादि में कर्म कंदा रहो। इहो मौन व्रत रखो, है न, मन बि शांत, मुख बि शांत। अॼुकल्ह माण्हुनि खे मौन व्रत रखण जी ज़्यादा ज़रूरत आहे, लेकिन कई माण्हू हूंदा आहिनि कि मौन मुख सां चुप रहंदा आहिनि न, लेकिन मन में हलंदो रहंदो आहे त मथो भारी थी वेंदो। उहो न करिणो आहे, मन जो मौन रखो। मन शांत हूंदो त मुख आपे ई शांत थी वेंदो। मन जास्ती ॻाल्हियूं सोचंदो ई न त मुख सां ॻाल्हाइण जी ज़रूरत बि न पवंदी। पहिरियों ॻाल्हि मन में ईंदी आहे न कि हीअं चवांसि, हीअं चवांसि, हीअं चवांसि, पोइ वरी हिक ॿिए खे फ़ोन मिलाईंदा, पोइ ईअं कंदा रहंदा। त मन ऐं मुख जो मौन रखो। पहिरियों मौन व्रत रखंदा हुया, मन जो मौन हुजे, व्यर्थ संकल्प अचे ई न। इहो बि मन जो मौन आहे न, जीअं मुख सां आवाज़ न निकिरे, उहो व्यर्थ संकल्प बि न अचनि, इहो मन जो मौन आहे। त व्यर्थ समाप्त थी वेंदो। हाणे समय बची, सभु समय बि बची वेंदो पोइ हुन समय, तॾहिं पोइ सेवा आरंभ थींदी। मन सां सेवा जेकी थींदी आहे न, उहो कॾहिं आरंभ थींदी आहे जॾहिं मन जो मौन हुजे। मन जे मौन सां नई इन्वेंशन कढणी आहे। जीअं शुरू जे मौन सां नई रंगत निकिती न, उहा इन मन जे मौन सां नई रंगत थींदी। त हाणे पहिरियों निमित्त केरु ठाहींदो? जीवन सॼे ॾींहं में थोरी देरि पंहिंजे मन बुद्धि, पंहिंजे मुख खे मौन में रखी करे कर्म करो, जीवन में ॾाढी उन्नति थींदी। छो जी असां जेतिरो सोचंदा आहियूं त पोइ मुख सां ॻाल्हाईंदा आहियूं, पोइ माण्हू न ॿुधंदा आहिनि त उहो पोइ टेंशन कंदा आहियूं, है न। असां त भई चलो ठीकु आहे, तव्हां वॾा आहियो, जो बि आहियो, तव्हांजी ज़िमेवारी आहे, तव्हांखे चइणो पवंदो आहे। लेकिन साम्हूं वारी आत्मायूं अॼुकल्ह मुख सां चइण सां न मञदियूं आहिनि। तव्हां बाबा जी यादि में रही करे जो संकल्प आहे उहो करो, बाबा जी यादि में रहो, त उन्हनि आत्माउनि खे आपे ई सम्झ अची वेंदी, शक्ति मिली वेंदी आहे। त बाबा असांखे चवनि था कि हाणे इहा मन जो मौन रखो त नई नई रंगत ॾिसो, मतिलबु जीवन में असां अॻियां वधंदा वेंदासीं। त हाणे पहिरियों निमित्त केरु ठाहींदो? महारथी ग्रुप जो बाप द्वारा युक्तियूं मिलंदी रहंदियूं आहिनि
उन्हनि खे प्रयोग करण जे रूप में लायो। उहो रूप रेखा सभिनि खे न ईंदी आहे। महारथी जो बाबा सां गॾु हूंदा आहिनि उहो ई करे सघंदा आहिनि। वर्णन करणु ईंदो आहे लेकिन हुन साधन सां सिद्धि की प्राप्त करे इहो प्रयोग करणु न ईंदो आहे। हिन करे योग बि न लॻंदो आहे। त हाणे असांखे अहिड़ो प्लान ठाहिणो आहे जंहिंसां सभिनि जो सहज योग बि लॻी वञे, सभिनि सहज पुरुषार्थ करे प्राप्ति बि करे सघे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।